थी पवे। सुभान अल्लाह। भेण पांजे धी पांजे अमड़ के दस दिनो अल्लाह जे कुदरत दे निहार गुलाम नबी महेसर जो शेर ज़हन में अची वियो चवे तो भलाई जहे जे भा ओहो असली न भुलबो भलाई जहे जे भागन में ओहो असली न भुलबो जे को मगर अल्लाह जे मुकद्दर में भलाई लिखी छदिया न्याय जो किरशमो कुदरत वाले जी कुदरत निहार अन्या ये औरत अन्या रस्ते में अचे दिसे थी त साम्हूं वाकई हिकिड़ो काफ़िलो अची रहियो आहे। काफ़िला त उन औरत ज़िंदगीअ में कई ॾिठा मगर अॼु काफ़िले ते निगाह पई काफ़िलो अची रहियो आहे पर काफ़िले में अहिड़ा भी सिर मौजूद आहिनि जन जे सिरन जे मथां अर्श खां वठी नूर जो लाटो चमकी रहियो आहे। काफ़िला त हुन घणा ॾिठा अहिड़ो काफ़िलो कॾहिं कोन ॾिठे असीं